उन जो दम परवाज नथो थे। या रसूल अल्लाह दुआ करण फरमायो। मुझे मदीने जे मीर पुछो दे खबर इन जी मां जिंदा आहे या ना है। जवाब मिलियो आका उन जी मां जिंदा मगर अखिन खां नाबीना दूर दराज इलाके में अची न थी सके। मुझे हबीब फरमायो सलमान जी मुझा आका, अदा अली जी मुझा आका, बिलाल जी मुझा आका। अगर उहा नाबीना न थी अची सके अचो त पाण उन दे था हलूं। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जी जात टिन सहाबिन के गड वठी करे उन औरत वट आया। जडे उन डिठो त मुझा महबूब अची वया हन। नाबीन हुन जे बावजूद उन जे खुशी जी इंतहा न रही। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन के फरमायो ओ फला औरत या फलाने सहाबी जी मां तुझे बचड़े जे मथा तकलीफ आ तोखे खबर आ। चवे थी हा मुझा आका मुखे खबर आ। हुजूर फरमायो छा तू उन खां नाराज आ? छा तू उन खां नाराज आ? उन अमर जवाब दिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मुझे नूर जे वञण जो सबब मुझो इहो बचड़ो बनियो हो। दौरे जाहिलियत जे अंदर इन मुखे धक्को हयो हो जंहिंजे करे मुझे अखिन जो नूर हलियो वयो हुयो। या रसूल अल्लाह मां दुनिया ॾिसण खां मोहताज लगी पई हां, कीअं उन खे माफ़ कयां? मुझे महबूब ने निहारियो। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो सलमान जी मुझा आका, बिलाल जी मुझा आका, अदा अली जी मुझा आका जल्दी कयो सुकियूं काठियूं गड करे अचो। मां मुस्तफा फैसलो करण थो चाहियां छो त हुजूर खे ख़बर आ त मां हूंदी आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम फरमायो जल्दी सुकियूं काठियूं खणी अचो त मां मुस्तफा फैसलो करण थो चाहियां। महशर जो मैदान जॾहिं थे, जन्नत ऐं जहन्नम जो फैसलो जॾहिं थे, मां मुस्तफा जो इहो फैसलो आ त जेको पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे अबे ऐं अम्मा खे राज़ी न करे ता त हुन जे मथां मौत जी घड़ी अचे वञे। मां मुस्तफा उन जिंदा के जलाइण तो चाहियां। मुझा दोस्त जीअं जो अमड़ गाल बुधी दाह करे चई या रसूल अल्लाह मूं माफ़ करे छॾियो। मां हुई न बर्दाश्त न करे सगी। चवे थी या रसूल अल्लाह मूं माफ़ करे छॾियो पंहिंजे बचड़े खे। ऐं मुंहिंजा दोस्त जवाब ॾे, सोची पो जवाब ॾे। हुजूर जो सहाबी आ, जन्नत उन जे इंतजार में आ, जन्नत उन खे मिलणी आ, पर होॾो अमड़ जो नाराज़ आ त अल्लाह जे ज़ात सबब बनायो आ। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आमद जो अमड़ पहिरीं माफ़ कयो आ। बाद में उन सहाबीअ जे ज़ुबान मां कलमे शहादत जो आवाज़ आयो आ। इहो अमड़ जो मकाम अज त मुझे महबूब जे दरबार में वरी उन कुराड़े जवान जो जिक्र कयूं जेको मुझे हुजूर जे दरबार में आयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अबू अम्मा तहां ता कुर्बान हुजन, मुझो पुट मुखा शयूं लिकाए थो रखे। छा थो करे? हुजूर खां फैसलो वठ न मुसलमान, मदीने जे ताजदार खां फैसलो वठ। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो बचड़ो आ जेको मुखा शयूं लिकाए थो रखे। मुझा दोस्त हिक रवायत मुताबिक त नौजवान आयो या रसूल अल्लाह मुझो बाबो मुखा पैसा थो घुरे, यानी पैसा थो घुरे, यानी बाबे जी मिल्कियत मूं वटि नाहे, मुंहिंजी कमायल
मिल्कियत मां तो घुरे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन नौजवान के घुरायो पाण पुछूं दे खबर तू पंहिंजे बाबे का शयूं लिकाई तो चवे तो आका बाबा कुराड़ो आ बाबा किते गैर जरूरी शैन के हथ लाए खराब न करे चाहिया तो त शयूं हिफाजत में हुजन का टुटी न पवे का भजी न पवे मुझे हुजूर जे अखड़न में लुड़क अची वया मुझे आका फरमायो दे खबर हिकड़े मिनट ला सोच नढड़े लाको तो केतरियूं शयूं भगियूं ऐ तुझे बाबा तो के कीअं पंहिंजे छातीअ सां लातो हुयो मुझे मदीने जे मीर फरमायो याद कर जदे नढड़े लाको तू शयूं टोड़ी दो हुए तुझो बाबा तो खां लिकाई दो कौन हुयो वरीब खणी तुझे आडो रखंदो हुयो तू टोड़ी दो हुए तुझो बाबो तो खे जी जी करे दीदो हुयो मुझे हुजूर फरमायो हदीस पाक जा लफ्ज बुधो मुझे आका फरमायो अंत व मालुक ले अबीक मां मुस्तफा जो फैसलो बुधी छड़े तू भी पंहिंजे पीउ जो आ त तुझी सजी दौलत भी तुझे बाबे जी आ ऐ मुसलमान ओ पंहिंजे बाबे खां कुंडन ते लिकाइण वारा कुंड ते लिकण वारा याद रखी छॾ जेसिताईं अबे अम्मा के राज़ी न कंदे तेसिताईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल के राज़ी करे न सघंदे खुश नसीब आहे मरहूम दीदार जंहिंजे बच्चन ये जिक्र जी महफिल सजाई आहे लेकिन मां चवंदुसि त अबे अम्मा जे वञण खां पोइ अबे अम्मा जे मौज़ूअ ते महफिलूं सजाइण वारो इहा त नेकी आहे पर अबे अम्मा जे हूं ते महफिलूं सजायो त अबे अम्मा जी भी बुद्धि दिल राजी थी पवे उन्हनि के पंहिंजो अबो अम्मा याद अचे वञे मन उन्हनि जे अखड़न मां लुड़क लड़ी पवे खुदा राजी थे मदीने जो घोट राजी थी पवे एक हकीकत इन हकीकत में कोई शक ना है त वालिदैन जे वञण खां बाद असा मुझा दोस्त मज़ारुन ते बाकायदे गुलन जूं अजकल चादरूं खणी था वञो ऐं खणी वञण घुरजन डो ना है डोह नाहे खणी वञण घुरजन छो त गुल जेसिताईं गुल बजाए अगरबत्तिन जे बजाए इहे बाहियूं ॿारण जे तव्हां गुल जूं चादरूं ठाहे खणी वञो कोई हर्ज नाहे जेसिताईं गुल साओ हूंदो रब जो ज़िक्र कंदो कब्र वारे खे सुकून मिलंदो उन जी बख़्शिश जो ज़रियो बणंदो लेकिन केॾो न सुहिणो थे अबे अम्मा जे मज़ार ते चादरूं गुलन जूं खणी वञण वारा अगर अबो ऐं अम्मा दुनिया में मौजूद हुजन रुगी हिकड़ो गुलड़न जो हार कुराड़ी अम्मा के पाए खुश थी करे चो अम्मा अज मुझे दिल चयो हिकड़ो हार बाबा के पाया हिकड़ो हार तो अम्मा के पाया त तवां जे शादी जो याद ताज़ी कया खुदा जो कसम तो के अंदाजो कोने जेडी मल अबे ऐं अम्मा जे अंदर मां नेसा हो लगंदो उन हिकड़ी दुआ में तुझी दुनिया भी ठही वेंदी त आखिरत भी ठही वेंदी ऐ मुझा दोस्त यकीन जान अल्लाह जे जात के करीब डाढो प्यारो थई मिस्कीन डाढो प्यारो थई कुरान करीम जी आयत पढ़ी मां थोड़ो फकीर मानू कुरान करीम जी आयत पढ़ी तो बुधाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में हुजूर जा दीवाना वेठा होया हुजूर जा गुलाम वेठा होया हुजूर जा आशिक वेठा होया हुजूर जा सहाबा वेठा होया कहजा हाल हीणा होया कंहिंजे जिस्म मां पसीनो वही रहियो हुयो कंहिंजे जिस्म मां पघर वही रहियो हुयो कंहिंजा कपड़ा फाटलड़ा होया कंहिंजा कपड़ा सादड़ा होया मुंहिंजा दोस्त मुख्तलिफ कबीलन जा सरदार आया परे अची बीही रहिया दूर बीही करे पंहिंजे सफ़ीर खे मोकिलण लगा वञ वञी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे असांजो पैगाम पहुचाया असां
असा मुलाकात करण था चाहियूं, मगर चूंकि आओ फलाणे कबीले जो सरदार, ही फलाणे कबीले जो सरदार, ही फलाणे कबीले जो सरदार, तव्हां जे साम्हूं तव्हां जे आॾो जेके वेठा आहिनि उहे फाटल कपड़न वारा, उन्हनि जे जिस्म मां पसीनो वही रहियो आहे। ऐं अल्लाह जा नबी इन्हनि खे परे कर त असां मुलाकात करण था चाहियूं। का दुनिया जे सरदारनि कबीलनि जे सरदारनि पंहिंजो मुंहिंजा दोस्त एलची मोकिलियो, होॾां मुंहिंजे अल्लाह पंहिंजो निमाइंदो जिब्राईल मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे मोकिलियो। दुनिया जे कबीलनि जे सरदारनि पंहिंजो माण्हू मोकिलियो त वञ अल्लाह जे नबी खे चओ इन्हनि खे परे कर, असांजे इज्जत जे लाइक़ न आहे, इहे फाटल कपड़ा पघर जी धप इहे वेठा आहिनि, असां कीअं थी अचे वेहो, इन्हनि खे परे कर, असां फलाणा 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 करण पूज खां नथा अचूं। अल्लाह जिब्राईल खे फरमायो, जिब्रील जी रब्बे जलील दुनिया जे कबीलनि जे सरदारनि पंहिंजो कासिद मोकिलियो आ, मां अल्लाह तो जिब्राईल खे थो मोकिलियां, हो बि मुंहिंजे महबूब ॾे, तूं बि मुंहिंजे महबूब ॾे। हुननि जे कासिद खे पहुचण में देर लॻंदी, अखि छिंभ में पहुची करे मुंहिंजे मुस्तफ़ा वटि पैगाम पहुचे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिल ग़दा मुझा महबूब मुस्तफ़ा, ओ मुझा महबूब, ए दुनिया जा जेके कबीलन जा सरदार हन इहे चाहिन था त तुझा दीवाना तोखों परे थी वञन, त असां अचे वेही पान के उन लायक समझूं। मुझा महबूब तुझो रब थो चाहे इहे जेके तुझे चईनी पासन खां वेठा हन, मां अल्लाह ॼाणा थो इन्हनि जा कपड़ा बेशक फाटल हन, इन्हनि जे जिस्म में पघर जरूर आहे, मगर मां अल्लाह ॼाणा थो इन्हनि जूं दिलियूं सुबुह शाम मां अल्लाह जे ज़िक्र सां सरशार। ऐ मुंहिंजा दोस्त, मेयार कपड़न खे न बनाए, पर्सनैलिटी कपड़न ऐं गाॾिन में न हूंदी आहे, छो त पर्सनैलिटी उहा न आहे जेका 5 मिंटन में ख़त्म थी वञे, पर्सनैलिटी उहा आहे जेका हिते बि हुजे त हुते बि हुजे। ऐं उहा पर्सनैलिटी न तुझे गाॾिन में, न तुझे बंगलनि में, न तुझे कपड़न में, उहा तुझे दिल में पर्सनैलिटी आहे। अगर हिन दिल जी हिफ़ाज़त कई, अगर हिन दिल खे संभाली त मां रब जो क़ुरान करीम खोले खोले तोखे पढ़ी थो ॿुधायां, फिक्र न कर, पोइ अल्लाह तोखे हिते बि इज़त वारो कदो त क़बर में बि कदो त क़यामत में बि इज़त वारो कदो। दुनिया जे अंदर नाज कयो वेंदो आहे दौलत ते, नाज कयो वेंदो आहे औलाद ते। अच त रब्बे ज़ुल जलाल जो क़ुरान करीम पढ़ी ॿुधायां। अल्लाह फरमायो, यौम ला यंफ़उ मालु वला बनून, मुझे सुहणे करीम रब फरमायो, क़यामत जे दिहाड़े इहो तुझो औलाद तुझे कम को न ईंदो, इहो तुझो माल तुझे कम को न ईंदो। ऐ मुसलमान, जवाब पंहिंजे दिमाग ऐं दिल खां वठ। हिकड़े पासे अल्लाह जे क़ुरान जो कानून आहे, हिकड़े पासे तुंहिंजे असांजे ज़हन जी थ्योरीज़ आहिनि। हाणे ॿिन्ही खे यादो रखी पोइ तोखे फ़ैसिलो करणो आहे त तूं पंहिंजे दिल में अल्लाह जे कलाम खे जगह थो ॾीं या पंहिंजे दिमाग़ जे सोच खे जगह थो ॾीं। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, न तुझो औलाद तुझे कम ईंदो, न तुझी दौलत तुझे कम ईंदी, मौला मुझे कम छा ईंदो। अल्लाह फरमाइल्ला हा हा कम तुझे जरूर ईंदो, ला छा ईंदो, मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम,
अल्लाह जी ज़ात फरमायो अगर हिन दिल में मुझे मखलूक जे ला दर्द रखियो हुंदी न, अल्लाह चए तो कमी इंदी। अगर हिन दिल में मुझे मखलूक जे ला प्यार रखियो हुंदी न, अल्लाह चए तो इहो कमी इंदी। मुझो अल्लाह तो फरमाए ये जेका मखलूक आने के निधन को न समझजा, ये न समझजा त हिन जो कोई ना है। अल्लाह फरमाए तो ऐ मुझा बान्हा तू अगर कह शय के तू ताते तैयार कंदो हई पंहिंजे दिल खां पुछ तो के मिठी हुंदी आ या कड़ी हुंदी आ, जवाब त दे। हिकड़ो बूटो जेकर हारी पोखींदो आ, अगर उन बूटे के उन्हें जो ही जानवर पटींदो आ तो उन जानवर के लठ हणदे देर न कंदो आ, छो जो हुन जी मेहनत थियल आ। रब फरमाए तो ऐ बान्हा जॾहिं तुंहिंजी तातियल शय, तुंहिंजी कमायल शय, तू मेहनत जंहिंते करी तोखे प्यारी आ, रब तो चवे तोखे कहिड़ी ख़बर त हिन बाने सां मां अल्लाह केतिरो प्यार थो कयां। मौज़ूअ ते अचण खां अॻु में अञा हिकिड़ो जुमिलो चवण थो चाहियां। ऐ दोस्त गौर कर, हिकिड़ो काबतुल्लाह उहो आ जेको मक्के में आ, हिकिड़ो काबो उहो आ जेको मक्के में आहे को मां जो लाल जेको दिल में तसव्वुर करे त मां काबे खे शहीद कयां। केर करण तो परे जी ॻाल्हि आहे, केर तसव्वुर करे सघे थो दोस्तो त मां काबे खे शहीद कयां या काबे खे नुक़सान पहुचायां। इन करे अल्लाह जो घर आ लेकिन कहीं ठाहियो आ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम, हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम, जंहिंखे अल्लाह जे नबी ऐं उन जे बचड़े हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम बनायो आ। ओहो अल्लाह जो घर आ, अगर उनखे शहीद करण जो इरादो भी इंसान कंदो आ छो त दुनिया जी तारीख़ ॿुधाए रही आ। ओहो दुनिया जो बादशाह जंहिंजो नालो तुब्बा अव्वल हुयो, जेको यमन मां निकितो हुयो, जंहिं मुल्क में वञे पियो उन जे मथां काबिज़ थींदो पियो वञे। मक्के जे ॿाहिरों पहुचण खां पोइ हुन ॾिठो त मक्के जा माण्हू लिफ्ट नथा कराइनि। जॾहिं ॾिठई त केर बि नथो अचे, पंहिंजे सफ़ीरनि मुशीरनि खां पुछई हे मक्के जा माण्हू छाजे करे मग़रूर हन, मूंखे लिफ्ट छो नथा कराइनि, मुंहिंजी सलामी छो नथा भरीनि। उतां जे मुशीरनि जवाब ॾिनो हिन मक्के जे अंदरि हिकिड़ो अल्लाह जो घर आ जेके काबतुल्लाह सॼो वेंदो आ। हे उन जो तवाफ कंदा हन, जेके उन जो तवाफ कंदा हन उहे पंहिंजे रब खां डिॼंदा हन, कंहिं बादशाह खां कोन डिॼंदा हन। तुब्बा अव्वल जे दिल में ख़्याल थो अचे छो न इन काबे खे मिसमार करे छॾिया, छो न इन काबे खे ड्राहे छॾिया, न होगा बांस न वजेगी बांसुरी। अञा इरादो करे बस कई, नक मां गंदो पानी वहण शुरू थी वियो, वात मां बदबूदार पानी वहण शुरू थी वियो। अचानक पानी वहण जे करे एतिरी बदबू थी वई, ओड़ो पाड़ो त डुकी वियो, पंहिंजे जान खे भी नफ़रत थियण लगी। हकीमन जो टोलो घुराए, दवा असर न कयो, तबीब आया, दवा असर न कयो। आलिमन जो टोलो घुराए, आलिमन जो इज्तिमा घुराए, जे मूंखे कहिड़ी बीमारी आ जंहिंजे करे दवा असर नथी करे। उन आलिमन में हिकिड़ो आलम रब्बानी मौजूद हुयो। चवे तो बादशाह तन्हाई में ॻाल्हाइण थो चाहियां, अकेलाई में ॻाल्हाइण थो चाहियां। बादशाह सां अकेलाई में वञी करे चवे तो ऐ बादशाह मुआफ़ कर, मुझे सवाल जो सही जवाब ॾिजां। चवे तो ॿुधा, चवे तो हे जेको काबतुल्लाह आ इन जे खिलाफ तुंहिंजे दिमाग़ में का ॻाल्हि कान आई आ। निहारे चवे तो सच थो पुछी त मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि आई, इहे काबे वारा माण्हू मूंखे लिफ्ट नथा कराइनि, इन काबे खे मिसमार करे छॾिया। उन हकीम उन आलिम दीन चयसि त बस वो ॿी काई ॻाल्हि नाहे, इन काबे जो मालिक ॾाढो बेनियाज़ आ। इन काबे जो मालिक ॾाढो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत का 1000 साल अॻु जी ॻाल्हि आहे। 1000 साल तुब्बा अव्वल बादशाह उन आलम रब्बानी खे चयो त दुनिया जो दस्तूर आ, जेको मर्ज़ ॼाणदो आ उहो दवा भी ॼाणदो आ।
जॾहिं तोखे मर्ज़ जी ख़बर पइजी वई आ त यकीनन दवा भी तो वट हूंदी। चवे थो दवा बि मूं वटि आहे। चवे थो कहिड़ी दवा है? चवे थो जीअं चवें तीअं कंदे। चवे थो कंदुसि। चवे थो जे कंदे त हथड़ा खणी चो ओ मुंहिंजा करीम रब, दिलनि जा हाल ॼाणदड़ रब, दुआउनि जा क़बूल कंदड़ रब, बेशक मूं दिल में इरादो ग़लत कयो, पर मुंहिंजा मौला सच्ची तौबह कंदे तुंहिंजे दरबार में वसीलो ऐं वासितो उन महबूब जो थो ॾियां जंहिंजे करे तो दुनिया खे बनायो आ। मौला उन गौर कर 1000 साल हुजूर जे विलादत खां अॻु, 1000 साल अॻु मिलाद मुस्तफा पियो हले। तुब्बा अव्वल बादशाह उन आलम रब्बानी जे चवण ते जेडी मल इहे जुमला चई अखड़िन में लुड़क आंदा, नक जो गंदो पानी भी बंद थियो, वात जी बदबू भी बंद थी वई। ऐ मुंहिंजा दोस्त अॻिते ॻाल्हि घणी आहे, लेकिन मां मक़सद ते मोटा त जेको मके में काबो आहे, अगर उन जे केरो ड्राहण जो इरादो कंदो आहे, मुंहिंजो अल्लाह उनखे सज़ा ॾींदो आहे। ऐ मुस्लमान नौजवान कन खोले जुमलो ॿुधजा। काबतुल्लाह मके वारो हज़रत इब्राहिम ऐं हज़रत इस्माइल बनायो आहे, लेकिन इंसान जे ही जिस्म वारो न कहीं नबी बनायो, न कहीं रसूल बनायो। अल्लाह पांजे कुदरत जे इरादे वारे दस्ते कुदरत सा बनायो आ। इंसान जी दिल कह बनाई अचो मुझे अल्लाह। मक्के वारे काबे जी इज्जत करण वारा इंसान जे दिल जी भी इज्जत कर ही काबो हुन खां भी वधीक मकाम वारो आ। मक्के वारे काबे जे आॾो हिकड़े इंसान जी दिल आज़ारी करे 1000 साल वही रो, सजदो कबूल कोन थी। हकीकत के समझो ऐ इंसान, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। कहीं इंसान जे दिल के आज़ारे, कहीं इंसान जे दिल के रंजाए, कहीं इंसान जे दिल के तकलीफ़ दई वनी काबे जे आॾो सजी उम्र रो। काबे वारो तोखे खंघंदो भी कोन त किथों आयो हई, छो काबे वारे जो इहो ही जवाब थई त वञ पहिरीं जंहिंजी दिल आज़ारे आयो हई, पहिरीं उन जी दिल राज़ी करिया, मां रब बाद में तुंहिंजी दुआ कबूल कंदुसि। त मुंहिंजा दोस्त हकीकत इहा अथव त इंसान जी जेका दिल आहे उनखे खुश रखण जी कोशिश कयो। जेकॾहिं चाहियूं था दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी, बेशक निमाज़ जहिड़ो कोई सुहिणो अमल कोन्हे। निमाज़ मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार आहे। रोज़ो फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे, हज फर्ज़ आहे, लेकिन इन फर्ज़न खां भी जेको वॾो फर्ज़ आहे उहो फर्ज़ आहे इंसान ज़ात जी ख़िदमत करणु। इंसान जे दिल के राज़ी कर, कंहिंजी हिकड़ी दुआ तुंहिंजे ज़िंदगी जा सभई मक़सद पूरा करे छॾे। हिकड़ी दुआ कंहिंजी मुंहिंजा दोस्त। इन करे बुजुर्गान दीन सोहणे लतीफ़ सरकार फरमाए, रोज़ा नमाज पिण चङो कम, पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पीरीअ खे त बस अचो त अॼु मरहूम दीदार हुसैन जे ईसाले सवाब जे मौके ते उन मरहूम जे बख़्शिश जे नियत सां तव्हां सां इहो अॼु अज़म कयूं त इंशा अल्लाह ताला कोशिश कंदासीं त कंहिंजी दिल आज़ारी। थोड़ो लबड़ा चोरियो दोस्तो, लबड़ा चोरियो दोस्तो, बल्कि मां इएं चवां त हथड़ा अगर अल्लाह ताला ॾिना अथव, यकीन ॾिना सलामतीअ वारा आहिनि, इन्हनि खे मथे खणी ऐं चओ त मुंहिंजा मौला हिन हथनि खे अॼु असां गवाह था बनायूं। मुंहिंजा मौला कंहिंजी दिल
आज़ारण जी कॾहिं बि कोशिश को न कंदासीं, बल्कि दिल ठारण जी कोशिश कंदासीं। ऐं न मुमकिन आहे। अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी तो ॿुधायां। अल्लाह फरमायो अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अल्लाह फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो न, रब चए थो उन ॾींहुं तव्हांजे ज़ुबान ते तालो हणी छॾींदुसि। अल-यौम नख्तिम अला अफ़वाहिहिम, तव्हांजे ज़ुबानुनि ते ताला हणी छॾींदुसि। अटकल सटकल करण वारा उते अटकल कान हलंदी, उते अटकल कान हलंदी मुंहिंजा यार। इहे अटकला सटकला सभु हिते आहिनि, इन अटकलुनि जे आसरे न हल। अल्लाह फरमाए थो पोइ तुंहिंजे जिस्म खे इजाज़त ॾींदुसि, तुंहिंजा हथ ॻाल्हाईंदा, तुंहिंजा पेर ॻाल्हाईंदा, तुंहिंजे जिस्म जो उज़वो उज़वो रब जो क़ुरान थो चवे ॻाल्हाईंदो। इन करे मां चयो त हथ मथे खण, जो क़यामत जे ॾींहुं तुंहिंजा हथ गवाही ॾियनि। मौला जामे मस्जिद दालीअ में वेठो हुयो, मौला मूंखे मथे खणी करे ऐं तुंहिंजे दीन जी ॻाल्हि ॿुधी करे मौला हिन वाइदो कयो हो त कंहिंजी दिल को न ईज़ाईंदुसि। मुमकिन आहे यार इन हिकिड़े अमल ते राज़ी थिए, हुन जे आॾो देर आहे ई कान। अल्लाह जे कंहिं सां राज़ी आहे, अल्लाह जे कंहिं मां राज़ी आहे, अल्लाह जे कंहिं सां राज़ी आहे, अल्लाह जे कंहिं मां राज़ी आहे। को अमीर को फ़कीर यार किस्मत जी बाज़ी आहे, को अमीर को फ़कीर किस्मत जी बाज़ी आहे। अल्लाह जे कंहिं मां राज़ी आहे, अल्लाह जे कंहिं सां राज़ी आहे। बेनियाज़ रब जी कुदरत जा अंदाज़ निराला थई मुंहिंजा यार। कख जे हेठां लख पया थई, कख जे हेठां लख। अल्लाह जो नेक बारणो फ़कीर, सादड़ा कपड़ा पातड़ा पया हन, लठड़ी हथ में आ, रस्ते में वञे थो पयो, कंहिं शहर जे ॿाहिरों गुज़र कयईं, मिठाई वारे दुकान सवेल खोले छॾियो, ॾिठई त सुबुह जो टाइम आ, फ़कीर अची रहियो आ, सॾड़ो करे चवे थो फ़कीर हेॾे आ। फ़कीर लड़ी आयो, खीर जो गरम प्यालो फ़कीर खे ॾिनई। फ़कीर खीर जो गरम प्यालो पी करे उनखे न चयो त मेहरबानी, अर्श ॾे निहारे चवे थो वाह यार तुंहिंजा थोरा, वाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजा थोरा। सॾड़ा करे पियो मिठड़ा मिठड़ा खीर प्यारी, खीरड़ो पी अॻिते हलियो आहे। साम्हूं को नौजवान कंहिं छोकिरीअ सां गॾु अची रहियो आहे, अॼु जे लफ़्ज़नि में चऊं त वाक करे रहियो आहे। ईंदे ईंदे फ़कीर जो किरास थियो आहे, फ़कीर जे हथ में लठड़ी आहे, लठड़ी हणंदो पियो वञे, ज़मीन ते पाणीअ जो दुबड़ो हुयो, लठड़ी लॻी, पाणीअ जा गंदा कतरा निकिता, उन औरत जे कपड़नि खे लॻा, उन नौजवान खे कावड़ आई, फ़कीर खे सॾु करे हिन जॻह ते चमाट हयईं। फ़कीर चमाट खाई, उनखे न चयो त मूंखे चमाट छो हयई, निहारे चवे थो वाह यार तुंहिंजी मर्ज़ी, वाह यार तुंहिंजी मर्ज़ी। किथे सॾड़ा कराए मिठड़ा खीर पियो प्यारी, किथे वाट वीदन खां चमाटूं पियो हणाई। पंहिंजे यार ॾे निहारे, पंहिंजे करीम रब सां कलाम करे फ़कीर थोड़ो अॻिते वियो। ख़बर तंहिंमहिल पई उन औरत जो पेर थिड़की वियो, ॻाटे भर किरी पई, ॻाटो भॼी पियो, न तो ॾिठी न मूं ॾिठी, वई औरत जो रूह परवाज़ थी वियो। नौजवान दाहूं कयूं, उन फ़कीर खे गिले अचो, माण्हू फ़कीर खे वठी आया, उन नौजवान जो फ़ैसिले जे लाइ कंहिं चङे वटि वठी आया, चङे जे आॾो हमराह दाह कई। हिन फ़कीर मुंहिंजे हिन औरत खे भेण हुई, ज़ाल हुई, जेको कुझु हुयो, हिन खे मारियो आहे। फ़कीर मुर्की चयो असां फ़कीर पिटण वारा न आहियूं, फ़कीर पिटींदा न आहिनि, फ़कीर मुआफ़ कंदा आहिनि,
फकीर मुआफ़ कंदा हन। याद रखो मुझा दोस्तो, यो जो लफ्ज़ मुआफ़ आ न, अज ही सजण साईं जे हिन चेरे गुलाम जी गाल गौर सां ॿुधो। तुझो ब्लड प्रेशर हुजे, तुझे मादे जी तकलीफ़ हुजे, तुझे ब्रेन जो मसलो हुजे, तुझो हार्ट जो मसलो हुजे, जेके भी बीमारियूं हन, अगर इन सभिनी जो हल चाही तो त खुली दिल सां मखलूक खुदा के मुआफ़ करण सिख। रब तुझो मिड़ई बीमारियूं दूर करे छॾींदो। छो त मुझे रब जो वायदो आ त जेको मखलूक के माफ़ कंदो आ, मां अल्लाह उनके माफ़ करे छॾींदो हां। मां साइंस जे बारे में मज़ीद नथो कुछ ॻाल्हाइण चाहियां त साइंस छा थी चवे, बस मां अॻिते हलां। उन फ़कीर खे चयो वियो, फ़कीर तो हिन जे न्याणीअ या घरवारीअ खे मारियो आ। फ़कीर चयो बिल्कुलु ईअं नाहे। ॿियो दफ़ो जेॾी महिल फ़कीर खे चयो वियो, फ़कीर चयो बिल्कुलु ईअं नाहे। टियों दफ़ो कावड़ में अची करे फ़कीर खे हकल ॾिनी वई, ओ फ़कीर ॿुधी नथो तो हिन जे घरवारीअ खे मारियो आ। फ़कीर जलाल में अचे जवाब थो ॾे, ओ फ़ैसले करण वारा ज़रा होश कर, न मुंहिंजो मामलो आ, न मुंहिंजे चमाट जो मामलो आ, हे ॿिन आशिकनि जो मामलो आ। हिन आशिक पंहिंजे महबूब जे कपड़नि ते मिटी बर्दाश्त न कई, हुन आशिक पंहिंजे दीवाने जे गले ते चमाट बर्दाश्त न कई आ। कंहिंखे भी निधण को न समझंदो कर यार, कहिड़ी ख़बर आ कख जे हेठा लखा। कंहिंखे भी ईअं न समझंदो कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे फरमायो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा खे फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो, हिन ज़मीन ते अहिड़ा बि अल्लाह जा बाना रहनि था जिन जी मिट्टी मथड़े में पियल हूंदी आ, जिन जा कपड़ा फाटलड़ा हूंदा हन। हुज़ूर फरमायो अहिड़ा सादड़ा हूंदा हन जो को उन्हनि खे रिश्तो ॾियण लाइ तयार न हूंदो आ, को उन्हनि सां गॾु वेहण लाइ तयार न हूंदो आ, को गॾु खाइण लाइ तयार न हूंदो आ, को खाराइण लाइ तयार न हूंदो आ। मुंहिंजे महबूब फरमायो, ओ सहाबियो, मगर अल्लाह जे दरबार में उहे एतिरा दादला हूंदा हन, जेकॾहिं हथड़ा खणी विझनि हथ हेठि पो थींदा हन, रब दुआ अॻे ई क़बूल करे छॾींदो आ। ऐ मुझा दोस्त, ऐ मुझा मुसलमान भा, इन करे हर दिल जो ख्याल कर। इए न समझंदो कर हे सादो आ, हे अणपढ़ियो आ, न न न, बस हिकड़ो तसव्वुर कंदो कर त जंहिंजो माया ही भी उन जो ही आ, जंहिंजो माया ही भी उन जो ही आ, जंहिं मूंखे इल्म ॾिनो आ उन ई हिन खे बेइल्म कयो आ। मुमकिन आ मां रात जो निंड थो कयां, मतां ही रात जो जागी यार जा सजदा ॾींदो हुजे, मुमकिन आ मतां यार खे राज़ी करण में मुथां कुछ अग भरो हुजे। मुंहिंजा दोस्त, अगर चाही तो दुनिया आखिरत जी भलाई त पो देर न कर, अल्लाह जे मखलूक सां मुहब्बत करण जो जज्बो पैदा कर। मुंहिंजा मुर्शिद करीम सजण साईं फरमाईंदा आहिनि, भला जे कंहिंखे नथा सघो त न ॾियो, कम अज कम एतिरो त कयो जो कंहिं ग़रीब जे दिल खे ॾुखायो त न। कंहिं ॾुखायल खे अस्सलाम वालेकुम चई 5 मिंट हुन सां हाल हवाल कयो, हुन जी दिल थदी थी पवंदी, अल्लाह ताला भलाई फरमाईंदो। हिकिड़ो दफ़ो दुरूद मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर अब्बे अम्मा जा हक बयान फरमाया। अक्सर बेशतर अम्मड़ जे हकन ते ॻाल्हायो वेंदो आहे, अॼु मां अब्बे जे हकन ते ॻाल्हाइण थो चाहियां। अक्सर बेशतर अम्मड़ जे शान में मनकबत पढ़ी वेंदी आहे, लेकिन अब्बे वेचारे के घर जो वधियल भाती समझो वेंदो आहे। ओ नौजवान, केतिरो भी अम्मड़ सां प्यार कर, लेकिन मूंखे जवाब ॾे
कोई शक ना है त हिक बच्चे जे लाइ जन्नत अल्लाह जे महबूब ऐलान फरमायो त हिक बच्चे जी जन्नत उन जे मां जे कदमन जे हेठों आ। इन गाल में त कोई शक ना है मगर जवाब दे जह तुझे ऐ मुझी अमड़ जी कदमन जे हेठों तुझी ऐ मुझी जन्नत आ। बुधाए त उन अमड़ जी जन्नत तुझे मुझे बाबा साईं जे ताबेदारी में आहे या ना है। सोच जह जीजल अमड़ जे कदमन में तुझे मुझे ला अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन्नत जो ऐलान कयो आ। उन अमड़ जी जन्नत काथे आ तो पंहिंजे मुड़स जे ताबेदारी में आ। केडी भी नेक आ पर जे मर्द जी मुड़स जी ताबेदार ना है। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो चईन मानुन के मां मुस्तफा महशर जे मैदान में मुंह न लाईंदुसि। चईन मानुन के मां मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम महशर जे मैदान में मुंह न लाईंदुसि। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहे कहड़ा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पहले नंबर ते ओहो जह जिंदगी में पांजे अब्बे अम्मा के दुखायो ऐ मरण का अग में उनन का मुआफ न करायो। अबे अम्मा जे वञण खां पोइ सत सत ताम ठाराए मौलवी के खाराईंदा हूं न। सतन सतन जुमन ताईं कुर्ब कंदा हूं। मौलवी सत ताम खाए अबे अम्मा के यार फ़ाइदो थे। फ़ाइदो थींदो यकीनन थींदो। मां छो चवां त कोन थींदो बिल्कुल थींदो। लेकिन हिकड़े मिंट ला सोच जॾहिं न अबो अम्मा ज़िंदह हन उन टाइम ते सत न रुगी न 3 ताम तैयार करे चे रखी बाबा जानी। अज मुंहिंजी दिल चयो त मां पंहिंजे जानी बाबा जे ला 3 ताम तैयार करे पांजे हथड़न सा पांजे जानी बाबा के खाराया तो मुझो बाबो खुश थी पे। अंदाजो लगाए तो तुझे बाबे जे दिल मां जेका दुआ निकरंदी उन जो मकाम छा। ऐ दोस्तों सच्चाई के कबूल कयो। रस्मी जिंदगी गुजारण जे बजाय अमली जिंदगी के मुझा दोस्त मुकद्दम रखो। अब्बे अम्मा जे मरण का बाद भी छो त इहे अहिड़ा अनमोल तोहफा हन जेके वींदा हन त वरी वापस न ईंदा हन। हर शय वापस थींदी आ लेकिन अमड़ वापस वरी न थींदी आ। दिलबर पी वापस न थींदो आ। इन अनमोल तोहफन जो कदर कयो। अचो त मां तव्हां खे मुकाम जे मुतालिक पांजे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बुधाया। मुझा महबूब कह मुकाम का गुजर कन था। सहाबा मुझे मुस्तफा सा गड्डा हन। मुकाम मां गुजरदे बिन मज़ारुन जे भरमा जडे मुझा महबूब गुजरिया हुजूर उते बीही रहा। बीही करे सहाबा के फरमायो इन वण जी इहा टारी खणी अचो। हुजूर जा दीवाना वण जी टारी खणी आया। हुजूर उनके बटुकरा करे हिकड़ो हिस्सो हिकड़ी मज़ार ते रखियो। हिकड़ो हिस्सो हिकड़ी मज़ार ते रखियो। तवज्जो कहे रखियो चो इमामुल अंबिया कहे रखियो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा यकीन जान मुसलमान सहाबा जे मोहब्बत जो तो असा के अंदाजो ही कोने। अगर तो असा के अंदाजो हुजे न त अल्लाह जे हिन कुरान करीम दे निहार को कहते नाज कंदो आ। कहते अम्मा नाज कंदी आ। कहते अब्बो नाज कंदो आ। कहते दोस्त नाज कंदो आ। कहते उस्ताद नाज कंदो आ। रब जो कुरान पढ़ी तो बुधाई त रब हुजूर जे सहाबा ते नाज किए कयो आ। अल्लाह जो कुरान बुध अल्लाह फरमायो फ इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फक़द इहतदौ। मुझे बेनियाज रब फरमायो जे ईमान आणण चाहो था इए ईमान आणियो जे मुझे महबूब जे न दीवानन सहाबा ईमान आंदो आ।
अल्लाह नाज़ थो करे क़ुरान करीम में पंहिंजे दीवाननि सहाबा जे ईमान आणण जे मथां त मुंहिंजा दोस्त हुजूर जा सहाबा एतिरा त मुहब्बत वारा हूंदा हुया जो हुजूर मैदान अरफात में बीही करे सहाबा खां पुछो हे मैदान कहिड़ो आहे? सहाबा चयो अल्लाह जाने, अल्लाह जो रसूल जाने। हालांकि जिंदगी मक्के में गुजरी हुई, खबर हुई तो मैदान अरफात मक्के दे निहारे हुजूर फरमायो ही कहिड़ो शहरा? सहाबा चयो अल्लाह जाने, अल्लाह जो रसूल जाने। जिंदगी मक्के में गुजरी हुई, जवाब छो न पिया ॾियनि? उन्हनि खे खबर हुई त जेकॾहिं हुजूर फरमाए मैदान अरफात जे लाइ त ही मुज़दलिफ़ा आहे त क़यामत ताईं मुज़दलिफ़ा रहंदो। छो त सहाबा के खबर आ त मुझे मुस्तफा जे जुबान मां जेकी निकरंदो आ मुझो रब उहो पूरो करे छॾींदो आ। हुजूर जे सहाबा के खबर आ। केतिरा ई दलील तव्हां जे आॾो ॾियण जे बजाय मां अॻिते ॻाल्हि खे मुकायां त महबूब हलिया। सहाबा जे वक़्त में महबूबन किथे क़याम फरमायो त हुजूर फरमायो हे ॿिन क़बरुनि वारनि जे मथां थोरो अज़ाब हली रहियो हुयो। अगरि चाहीन हा, जुमला हुजूर जा ॿुधो, अगरि चाहीन हा त इहो अज़ाब ख़त्म कोन अचे हा, पर उन्हनि कोशिश कान कई। सहाबा महवे हैरत, हुजूर क़याम फरमायो, हुजूर किथे आरामी थिया। सहाबा वक्त जो फ़ाइदो वठंदे अर्ज कयो या रसूल अल्लाह मुक़ाम त सॼो हुयो मगर इन ॿिन मज़ारनि जो मामिलो छा आहे? कहिड़ो जुर्म उन्हनि कयो हुयो? मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम फरमायो, हुजूर फरमायो इन ॿिन मज़ारनि जे मथां हल्को हल्को कब्र जो अज़ाब हली रहियो हुयो। आका फरमायो मां मुस्तफा थो ॿुधायां छाजे करे हिकिड़ो गिला वारनि महफ़िलनि में वेहंदो हो। तवज्जो कर, गिला कंदो न हुयो। गिला समझो था छा खे चइबो आहे? इहा ख़बर कान्हे का, इहा ख़बर कान। इन शइ खे गौर सां ॿुध, गिला छा खे चइबो आहे? कंहिं में को ऐब हुजे मगर उन जे गैर मौजूदगी में बयान कयो वञे। असां छा अदा मां सची ॻाल्हि थो कयां, मां कहिड़ो कूड़ थो हणां? हीअं आहे तॾहिं त मां चवां थो ईअं आहे, पर जे इहा ॻाल्हि उन जे मुंहं ते चवी उनखे बुरी लॻंदी या भली लॻंदी? बुरी लॻंदी। हाणे उन जे पर पुठ करी थो इहा गिला में शामिल आहे। पराई गीबत न कर मुसलमान, पराई गीबत करण सां पंहिंजूं नेकियूं उन खे थो ॾी, उन जा गुनाह पंहिंजे मथां थो आणी। पाण खे घाटे जो सौदो थो करी, घाटे जो सौदो न कर। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ही शख्स गिला कंदो न हुयो, गिला वारनि कचहरियुनि में वेहंदो हुयो। इन करे चाहे हा त इन गिला जे महफ़िलनि मां उथी सघे पियो, पर को न उथियो। ॿिए शख्स लाइ फरमायो हे शख्स पेशाब करण खां बाद वट सही कोन कंदो हुयो, कतरनि खां पाण खे कोन बचाईंदो हुयो। अगरि चाहे हा त बचाए सघे पियो। महबूबन फरमायो इन करे ई वण जूं टारियूं रखियूंसीं, ए अल्लाह जो ज़िक्र कंदियूं, इन्हनि जे मथां अज़ाब जी मुआफ़ी थी वेंदी। ॻाल्हि इते ख़त्म न थी थिए, ॻाल्हि इतो ई शुरू थी थिए त जेको मुंहिंजो मुस्तफ़ा इहो ॼाणे थो, अलाए कॾहिं दुनिया उन्हनि छॾी, अलाए किथे दुनिया छॾी, उहे उन ज़िंदगीअ में जेकी कंदा हुया मुंहिंजो मुस्तफ़ा क़ब्र में पहुचण खां पोइ बि ॼाणी रहियो। गुलामन जो हाल मुंहिंजो मुस्तफ़ा जेको क़ब्र में पहुचण खां पोइ बि गुलामन जो हाल, गुलाम क़ब्र में आ मुस्तफ़ा ॼाणे थो, उहो छा तो असां दालीअ वारनि खे कोन थो ॼाणे? छा तो असांजे अच मां तोखे दलील ॾियां। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो महशर जो मैदान थींदो, मुंहिंजो मुस्तफ़ा खे नालो वठी सॾु कंदो। ॿिया नाला न अचनि, जेको अचे थो उन जो नालो वठां। म्यामस सईद अहमद हेॾिया जॾहिं महबूब सॾु कंदा, अर्ज़ कंदो आका मूं गुनहगार जो नालो तव्हांखे कंहिं ॿुधायो?
मुझा हबीब जेको जवाब दींदा ईमान वारा जवाब बुधी पांजे दिल के ठार। मदीने जे मीर फरमाइंदा छा तू दुनिया जे अंदर मां मुस्तफा ते दुरूद को न पढ़ंदो होए? या रसूल अल्लाह पढ़ंदो हुयुस। हुजूर फरमायो जमीन जे कहीं भी खिते में जडे ईमान वारो मां मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो आ त उन दुरूद के उन दीवाने जे नाले सा गड मां मुस्तफा जे दरबार में पेश कयो वींदो आ। नाले सा गड ऐ मुसलमान जे न चाही थो त मुझो 10 दफा नालो हुजूर जे दरबार में पेश थे तो 10 दफा दुरूद पढ़। नौजवान न्याणिया 7-8 सालन जी न्याणिया हदीस बुधंदिया बाद में उन जे अमल दे निहार। नमाजी गोठ खां लंघंदो आ, 3 पहिए जो टाइम नमाज जो थी वींदो आ, वुज़ू जे ला पानी नथो लभे। ॿाहिरां गोठ जे खूह लगो पयो आ, खूह ते बाटली मौजूद आ, बाटलीअ में रसो मौजूद आ मगर रसो नंढो आ, पानी हेठ ऊन्हो आ। दिल में ख्याल तो करे घर साम्हूं आ, दरवाजो खड़काइंदो आ। 7-8 साल जी न्याणी जवाब दींदी आ केरा? अम्मा कुराड़ो अजनबी हा। छा खपे चाचा? अम्मा पानी खपे वुज़ू करण जे ला। चाचा खूह लगो पयो आ, वनी वुज़ू कर। अम्मा खूह तो आहे पर पानी कढण जे ला रसो ना है। चाचा रसो बाटलीअ में आ, बच्चा बाटलीअ में रसो नंढड़ो आ, पानी घणो हेठा। उहा न्याणी निहारे चवे थी चाचा घणो वक्त थियो थई नमाज़ू पढ़ंदे? बचड़ी 40 साल थिया हन। न्याणी खिली चवे थी 40 साल नमाज़ू पढ़ण वारा अज भी पानी बिना रसे जे नथो कढी सगी। निहारे चवे थो बचड़ी रसो न हूंदो पानी कीअं निकरंदो? न्याणीअ चयो हलिया मां थी ॿुधायई त बिना रसे जे पानी खूह मां कीअं निकरंदो आ। 7-8 साल जी न्याणी आ मुझा दोस्त, 7-8 साल जी न्याणी आ। न्याणीअ खे टाइम दे, न्याणीअ सां प्यार कर। ऐ नौजवान याद रखी छॾ मुझे मदीने जे साईं फरमायो जेको न पंहिंजे न्याणीअ सां प्यार करे ॿिनि न्याणियुनि सां प्यार करे। हुजूर त ईअं फरमायो जंहिंजी दौलत दुनिया जी तंगी हुजे दुआ घुरे मौला मूंखे न्याणी अता कर। उन न्याणीअ जे सदके मां अल्लाह उन जे लाइ ग़ैबी दर खोले छॾिया। न्याणीअ ते ख़ुशि थींदो कर, न्याणीअ जी ख़िदमत कंदो कर, पुट खां वधीक न्याणीअ खे भाईंदो कर। छो त उन जी सपोर्ट मदीने जे मीर कंदे फरमायो ॿिनि न्याणियुनि खे ताते जवान करे सुहिणी तैलीम सुहिणी तरबियत ॾेई शादी कराइण वारे ला हुजूर फरमायो मां मुस्तफा उन खे जन्नत जी ख़ुशख़बरी हिते ई ॾेई थो छॾियां। ऐ मुझा दोस्त न्याणीअ चयो हलिया चाचा। न्याणी आई आ, खूह जे मथां बीही करे कुछ पढ़ी करे खूह ॾे निहारे दम करण लगी। न्याणी दम करे निकती, खूह जो पानी मथे चढ़ी आयो, कपरन खां बहण लगो। निहारे चवे थी चाचा नमाज ला वुज़ू करी तुझी मर्जी, गुस्ल करी तुझी मर्जी, आऊं वञा पई। न्याणी वही हली। कुराड़े 60 साल उम्र वारो हैरत में पैजी वयो। नंढड़ी न्याणी 7-8 सालन जी छा पढ़ी जंहिंजे करे पानी बिना रसे डोले जे मथे आयो। वुज़ू करे नमाज पढ़ी दरवाजो खड़काइंदो आ। उन न्याणीअ पुछो चाचा वरी कहिड़ो कम आ? निहारे चवे थो बचड़ी तोखे कसम उन जी जल अमड़ जे थन जो जेका अमड़ जी थन तोखे रब नसीब कई आ। इहो जेको वखर वेराई इन वखर जो दुकान कहिड़ो आ? इन वखर जो दुकान कहिड़ो वा? जेडी मल उन न्याणीअ इहो सवाल ॿुधो उन जे अखड़नि में लुड़क लड़ी आया। चवण लगी चाचा मुंहिंजो ऐं मुंहिंजे रब जो मामिलो हुयो, लेकिन अमड़ जे थन जो कसम ॾेई पुछण वारा हिकिड़े ॾींहुं कननि सां ॿुधम मुंहिंजे मुस्तफ़ा जी हदीस त मदीने जे मीर फरमायो
जॾहिं मुंहिंजो उम्मती मर्द हुजे या औरत मां मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो वा उन जो दुरूद उन जे नाले सां मां हुजूर जे दरबार में पेश कयो वेंदो आहे। रात जो सुम्हण खां पहिरीं हिकु हिकु दुरूद पढ़ंदे जॾहिं हिकु पढ़ी बस कंदी हां दिल चवंदी आ ॿियो पढ़ा, ॿियो दफ़ो नालो मुंहिंजे महबूब जे दरबार में अचे, वरी टियों दफ़ो ईअं कंदे कंदे 100 दफ़ा पढ़ी पोइ सुम्हंदी हां। ख़ुदा जो कसम उहा न्याणी थी चवे ख़ुदा जो कसम घुमंदी फर्श ते हां पर रब ख़बरूं मूंखे अर्श जूं अता कंदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अमल भले थोड़ो ही कर खुलूस नियत सां कर। तू सोचींदो हूंदे ते यार मां ते 1000 दफ़ा दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो हां, मूंसां त अहिड़ी कैफियत कान्हे का। बेशक को न हूंदी। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि तआला अलैहि जे दरबार में हिकिड़ो शख्स से पेट जो सूर मरां थो, पेट में सूर आ, दर्द जूं दाहूं कंदो। महबूबे सुभानी विहारे वॾे आवाज़ में सूरह इखलास कुल वल्लाह शरीफ पढ़ी पाण जो हीअं थोड़ो दमकण जो इशारो कयूं, हमराह जो सूर कूड़ थियो। दिल में ख्याल कई सूर छॾे वियो पर अॼु इहो विर्द मां खणी थो वञा। ॻोठ में ऐलान वञी कई त बाबा जो वज़ीफ़ो मूं वटि मौजूद आहे, जंहिंखे पेट में सूर पे हलियो अचे, कंहिंखे राति जो आधीअ जो पेट में सूर पियो वठी आया हिकिड़ो कुल अल्लाह छा 100 दफ़ा पढ़ी पर हमराह खे फ़र्क़ ई कोन पियो। सुबुह जो सवेल महबूबे सुभानी वटि सोणा तव्हां हिकिड़ो दफ़ो पढ़ियो मुंहिंजो दर्द वियो, मूं 100 दफ़ा पढ़ियो आहे दर्द नथो छॾे। सुहिणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो कुरान शिफा है, कुरान रहमत आहे, इन में काई शक जी गुंजाइश कोन्हे, पर पढ़ण जे लाइ ज़ुबान अब्दुल कादिर जीलानी वारी हुजे त दिल भी अब्दुल कादिर जीलानी वारी हुजण ज़रूरी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त सच्चाईअ सां थधाईअ सां हे अनमोल हिकिड़ो आख़िरी गिफ्ट मुंहिंजी ॿुधी। मके मदीने वेंदा आहियूं न, मके काबतुल्लाह शरीफ खोड़ दोस्त विया हूंदा, अल्लाह सभिनी खे नसीब कंदो। दौराने तवाफ जिस्म जो ज़ोर लाईंदा हूं छाजे ला त न काबतुल्लाह में जेको हिजरे अस्वद जो पत्थर आहे उनखे चुमी ॾियां, ज़ोर लाईंदा हूं। हालांकि काबे जे ॿाहिरों तवाफ हली रहियो आहे पर ज़ोर आहे त इन पत्थर खे चुमी ॾियां। मामिलो छा आहे, इन पत्थर में छा रखियो आहे? हिकिड़ो ई जवाब आहे, कहिड़ो? इनखे मुंहिंजे मुस्तफ़ा जा लब लॻा, खलास। इनखे मुंहिंजे हुजूर जा लब मुबारक लॻा। दिल ईमान वारे जी चाहींदी आहे त छो न मुंहिंजा बि चप इनखे लॻनि त मुंहिंजो महबूब रब्बुल आलमीन मुंहिंजे मथां राज़ी थिए। अदा इहा ॻाल्हि हूंदी आहे न। हाणे जवाब ॿुधजा ऐं दिल जे गहराइनि सां। हिजरे अस्वद जे पत्थर खे हुजूर जा लब घणा दफ़ा लॻा? चओ हिकिड़ो दफ़ो। घणा दफ़ा? हिकिड़ो दफ़ो। ईमान दिल वारो ईमान, असली ईमान छा थो चवे त जंहिं मुस्लमान जा इनखे चप लॻा इन जे सदके अल्लाह मुआफ़ फरमाईंदो। इहा दिल जी ॻाल्हि आहे। अच्छा, वो जंहिं वटि 5 लख न आहिनि, 2.5 लख न आहिनि, उहो त वीचारो मके वञी कोन सघंदो। छा उहो मुस्तफ़ा खे प्यारो न आहे? आहे त पोइ ॿुध, ऐ मुस्लमान काबतुल्लाह वारे हिजरे अस्वद खे त हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे मुस्तफ़ा जा लबड़ा लॻा, जेको सुहिणो क़ुरान करीम हर मुस्लमान जे घर में पियो आहे। जेतिरा बि वेठा आहियो, कंहिंजो अहिड़ो घर आहे जंहिंमें क़ुरान मौजूद न आहे। क़ुरान मौजूद आहे लेकिन तुंहिंजो असांजो ख़याल मौजूद न आहे। ख़याल करे सोच, इन क़ुरान करीम जे अंदरि जेतिरा बि हरफ आहिनि, इन सभिनी हरफनि मुंहिंजे मुस्तफ़ा जे लबड़नि खे चुमी ॾिनी आहियां, कहां न ॾिनी आहे। हिकिड़ो दफ़ो तसव्वुर करे ऐं क़ुरान जी तिलावत कर। क़ुरान त रोज़ पढ़ंदो हई न, 5-5 सीपारा पढ़ंदो हई न, तू 5 मिंट पढ़,
पंज सीपारन जे बजा 5 मिनट पढ़ पर तसव्वुर जॾहिं महिल क़ुरान करीम आॾो हुजे तसव्वुर इहो कर त मां उहो अल्लाह जो कलाम पढ़ी रहियो आहियां इन जे हरफ हरफ मुंहिंजे महबूब जे लबड़नि खे तसव्वुर हुज़ूर ज़ात जो करे ऐं अखियुनि सां दीदार क़ुरान करीम जो कर ॾिस त तिलावत जे दौरान तुंहिंजे दिलि जी दरी खुले थी या कान थी खुले। ऐं मुंहिंजा दोस्त इन हक़ीक़त के समझ त सही न असां क़ुरान करीम जी तिलावत ज़रूर कंदा आहियूं मगर क़ुरान करीम जे हक़ीक़त के समझण खां क़ासिर आहियूं। त अचो त मुंहिंजा दोस्त दीन के समझण जी कोशिश कयूं। त मां अर्ज़ पे कयो त हीअ जेको प्रोग्राम आहे ईसाले सवाब जो मां ईसाले सवाब जे मौज़ू ते पे ॻाल्हायो त मुंहिंजा दोस्त ईसाले सवाब जी माना आहे पंहिंजूं नेकियूं करे कंहिं ॿिए खे ॾियणु पंहिंजूं नेकियूं करे कंहिं ॿिए खे ॾियणु। अल्लाह ताला क़ुरान करीम में अबे अम्मा जे मुतालिक़ फरमायो और रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ॻाल्हि दिमाग़ ते आया रहिजी न वञे हुज़ूर फरमायो चईन खे मुंहुं न लाईंदुसि रहिजी वई ॻाल्हि यादि आहे न। उन मां पहिरो पहिरो केर जेको अबे अम्मा जो बेफरमान ॿियो केर मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ॿियो उहो जेको निमाज़ को न पढ़ंदो आहे। ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻंदी मुस्लमान तोखे लेकिन ॾुखी न लॻई सच इहो आहे जंहिंसां न प्यार हूंदो आहे। इन निमाज़ जो क़द्र पुछणो अथई त मुंहिंजे शेर ख़ुदा खां पुछ हज़रत अली अल मुर्तज़ा खां पुछ निमाज़ जो क़द्र पुछणो अथई त मुंहिंजे दिलबर हुसैन खां पुछ सिद्दीक़ अकबर खां पुछ फारूक आज़म खां पुछ। जॾहिं 3 पहिरीअ जी निमाज़ दिलबर अलीअ जी क़ज़ा थी हुज़ूर हंज में आरामिया उन जे बावजूद सुणे अलीअ जे अखिड़नि मां लुड़क लड़िया या को न लड़िया। हुज़ूर हंज में शेर खुदा जी हंज हुजे निमाज़ जो टाइम अची वियो आहे महबूब पढ़ी आया सफ़र में अली गड्डा अॻे पोथियण जे करे हबीबन पढ़ी शेर खुदा कोन पढ़ी आ महबूब आया सोना अली मां मुस्तफ़ा हिन हज में आराम करण थो चाहियां। सोने अली पंहिंजे मुंहिंजा दोस्त विलायत वारे रहल खे टेड़ियो आ नबूवत वारो क़ुरान आरामी थियो आ। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम के आराम आयो आ। शेर खुदा दिसे तो पयो त सिज वञी रहियो आ हिकड़े पासे इश्क चवे तो महबूब आडो आ नमाज़ू महबूब जे करे मिलियो महबूब आहे नमाज मिली वीदी नमाज कज़ा थींदी आ। हिकड़े पासे शेर खुदा जे दिल में पंहिंजे रब जो खौफ ऐं नमाज जो इश्क जागंदो आ छो त जैसा प्यार हूंदो आ उन जे जुदाई जो एहसास थींदो आ। सोने शेर खुदा के नमाज सा एतरो त प्यारा जो उन नमाज जे विछोड़े ते शेर खुदा जे अखिड़न मां लुड़क लड़ी आया मुझे महबूब जे मुंह मुबारक मुझा दोस्त चेहरे मुबारक ते पहुता मुझे मुस्तफ़ा अखड़ियों खोलियो अदा अली राज छाहे आका नमाज वई मुझे मुस्तफ़ा फरमायो अली तू भी मुझो नमाज भी मुझी सिज भी मुझो गणती छाजिया पढ़नी नमाज अदा करनिया जी मुझा आका अदा करनिया अकुल वारो सोचींदो अली त मुस्तफ़ा जो सही नमाज त मुस्तफ़ा जी सही सिज मुस्तफ़ा जो किया जुमले में चवा कायनात जो जर्रो जर्रो मुझे मुस्तफ़ा जो रब दीवानो बनाए छड़ियो आ। अञा वधी करे जुमलो चवा त मुझो सुहिणो नबी रुगी इंसानन जो न चो कायनात जे ज़रे ज़रे जो नबी बणजी आयो आ। जवाब दे सिज कायनात में आया कायनात खां ॿाहिरां जवाब दे
जने कायनात में आ त मुझे मुस्तफा जो दीवानो आ। मुझे महबूब फरमायो अदा अली जी मुझा आका, नमाज अदा कंदे जी मुझा आका। ऐ मुझा दोस्त अजीज मुझे महबूब निहारियो आ, इशारो फरमायो आ, सिज वापस आयो आ। शेरे खुदा नमाज अदा कई आ। एस ताईं त उलमा खां तव्हां सां ॿुधो, लेकिन अॻियों जेको मज़ेदार राज़ आ चओ त उन तां बि थोरो पर्दो खणा, छो त ॻाल्हि एस ताईं ख़त्म नथी थिए। एस ताईं त ॿुधंदा पिया चऊं त नमाज़ कज़ा थी, सुणे शेरे खुदा अदा कई। लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज आलमे ख़याल जे अंदर ज़रा ज़ीन खे परवाज़ कराए त उन वक़्तु अल्लाह ताला इज़राइल खे जेको चई छॾियो हुयो त जेॾी महिल सिज लहे हिननि जो रूह कब्ज़ करणो अथई, उहो बि इंतज़ार में सिज खां थो पुछे केॾी महिल थो लही त मां पंहिंजी ड्यूटी पूरी कयां। मीकाइल के हुक्म थियल हो सिज लहे त तूफान हिते अचन, मींह हिते वसन। मीकाइल इंतजार में आ, ऐ सिज केडी महल थो लही त मां तूफानन के पहुंचाया, मां पंहिंजी ड्यूटी कयां। आलम ख्याल में सोच अज सिज कहिड़ो जवाब थो दे। ऐ मीकाइल ऐ इज़राइल सदाई मुखां पुछंदा हुयो, मां ॿुधाईंदो हुयुसि। अज मुखां न पुछो त कॾहिं थो लहां, अॼु अलीअ खां पुछो त कॾहिं थो नमाज़ पूरी करे त मां पंहिंजे मंज़िल ते मोटी अचां। जंहिंजे करे पोइते आयो आहे उन खां पुछो न, उहो जेतिरी नमाज़ लंबी कंदो मूंखे त बीहणो आहे, छो त अली बि मुस्तफ़ा जो आहे, मां बि मुस्तफ़ा जो आहियां। सादन लफ़्ज़नि में हिकिड़ो जुमिलो चवां, सादन लफ़्ज़नि में सोचो मामिलो रुगी सिज जे अचण ऐं वञण जो न हो, पर कायनात सॼीअ जो मामिलो हो। रब चई ॿुधायो त मूं कायनात खे ॿ दफ़ा कीअं रोकियो। हिकिड़ो दफ़ो जॾहिं मुंहिंजो यार मेराज ते आयो, ॿियो दफ़ो जॾहिं अली नमाज़ कज़ा खे अदा पियो करे। इंशाअल्लाह इन शहर जे अंदर मुखां प्रोग्राम वरतो वियो आहे, तनवीर हुसैन को नालो आहे कंहिं दोस्त जो, 13 रजब ते शेरे खुदा जे विलादत ते जिंदगी रही, मौक़ो मिलियो त इंशाअल्लाह ताला तव्हांखे अली ॿुधाइबो त अली